बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्ना अअतैनाकल कौसर आमन्तु बिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह करोड़ तारीफ मुझे अल्लाह से जिन्हें पाक परवरदिगार तां असा के पैदा करो फरमायो आई पैदा करे मदीने वाले घोट जो उम्मती कयो आई उम्मती करे वरी मदीने वाले साईं जो सच्चो आशिक कयो केर केर सच्चो आशिक डाढा चए भेज मदीने लगे तो सच्चा आशिक घट आयो थधड़ा आशिक असा जो जंगल से के थक जी बिया जड़ो गड्यारे में बंधायो अदा कौन तो नारो निकरे चंद्र में कौन तो निकरे ये बड़ा इबादत करगा तो सुना मुझे महबूब अली जिक्र जी महफिल हुकुम थियो बस 2 मिनट अर्ज रखना से सभी दोस्तन के तो ये महफिल महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिक्र जी महफिल आई खुशी जी महफिल ये आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा करोड़ एहसान जे तहां असा हम खुशी कराई के खुशी नसीब थी दिया के बद नसीबन के नसीब कोल थी दिया अल्हम्दुलिल्लाह सगिन वारो कहा के लख कुर्ब मदीने वाले साईं डॉक्टरी हदी महबूब री खुशी मनाईदा केर खुशी न मनाईदो अटरी हदी मदीने वाले घोट या नौकरी है के महबूब जा झूमी जश्न मनाईदा वो आसान खुशी मलाइया न अल्लाह से फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्ना अअतैनाकल कौसर ए असा जा महबूब तो के कौसर अता करे छयो से अल्लाह से केड़ो कौसर मुझे रब फरमाए तो हर शे में कसरत दे छनी से मुझे महबूब ने जिक्र के भी कसरत मुझे महबूब ने खुदा जो कसम उम्मत के भी कसरत मुझे महबूब ने दीवानन में भी कसरत अली सभी दुनिया फिरी अचो अपनी थोड़ा मिलदा महबूब ने आशिक दीवाना खड़ा मिलदा केर दीवानुआ मुके थदड़ी भेज न खाए अल्लाह जो कसमा ही तहाने मथो करबा इने खुदा जेकी आयत नाज़िल फरमाया कौसर वाली ए महबूब कौसर मथे अता कयोवा केरो कौसर कसरत वारो कौसर अता कयोवा ही जेकी जमात है इहा महबूब मुस्तफा जे कौसर वाली जमात जेकी जिक्र ये कदा हर महबूब मुस्तफा जे राज पे ला भेज मदीने वाला मानो जमाने यार भेज मदीने वाला से शुरू था कयो मां चंदो या खाली झोली पिन मदीने वाले साईं अरे तू वडीरन हो पिन दुआ तू एमपी एमएलए मिनिस्टर हो पिन दुआ तू सरदार ने हो पिन दुआ पर खुदा जो कसम मा नबी जे सरदार हो पिन दुआ केर पिन दुआ सरदार को वो हो जेके उम्मीदा केर पिन दुआ जेके उम्मीद आ मदीने वालो सही खाली नशनी दुआ उस्ताद गुलाम नबी सही ये उस्ताद सही खाली मदीने वालो सही नशनी दुआ वो झोलक ढली दुआ त महबूब खरो फरमायो कल्ला जी गाला सही गाला और पानो कल्ला जी गाला एकड़े मीदा कोसा निवाड़े जे मिठो गोठ सातन जा उते 2-3 साल गोठ से एकड़ो पुरानो शख्स भाऊ अब्दुल सत्तार सतोन जो चाचू वो 2-3 सालन गोठी ई तो रोंदो चंदो बाबा औलाद कोने का द्वारड़ी तक वो असा छा चऊं सा न घुरदा न असा चौदा से यार हे पुराणो आयो आहे पर मदीने वालो साईं जी झोली जरूर भरीदो तो छा थीदो साईं मां चाचा छा से बाबा दुआ घुरो सब इंदा था भेज मदीने वाला साईं गयो तो बिनो मदीने वाले साईं हो तो मुजी खाली झोली 32 सालन को वची भरी 32 साल के मिला साईं के मिला सयादम साईं 32 साल हम मंजूर मुझे के औलाद न थिया 32 साल आज भी हो जिंदा बैठो पर न चनी वाला मदीने वाला साईं राजी थियो अल्लाह से रब करीम के अर्ज के मुजा साईं इहो जे को निवाड़े शहर जे बरसा गोठ में न फकीर ताऊ तो करे पियो रब करीम ने के पुटड़ो ॾियणो अल्लाह से फरमायो महबूब तो के दई छड़ियो दी
सुना ॾिण वारो मदीने वारो साईं आहे 32 सालनि खां पोइ कोने खे पुट ॾींदो आहे मदीने वारो साईं मुनवर चए थो मूंखे न्याणी खपे मूंखे चाचा दोस्त अली चए थो न्याणी खपे मां चयो ख़बर आहे अॼु करे मुस्तफा ते खाली झोली रमस महबूब मुस्तफा काम कयो मुनवर खे न्याणी थी वई ॾाढा पार थी अॼु जन जंहिं महफ़िल में वेठा आहियूं या आम महफ़िल आहे ये जेकी पिनी आहे न झोली खाली उन खाली झोली पिन जो सदको खाईंदासीं इंशाअल्लाह उन बास कई त माण्हू पुटनि ते शिला कंदा आहिनि माण्हू पुटनि ते शिला कंदा आहिनि मुनवर चयो न मां दुनिया खे करे ॾेखारींदुसि जेतिरा तव्हांखे पुट प्यारा आहिनि त मां न्याणीअ ते करे शिला कोई ॾेखारींदुसि असां न्याणियूं प्यारियूं न्याणियूं प्यारियूं पुट पीउ माउ खे धिका ॾेई घरनि मां कढी छॾींदा अहिड़ा ज़ालिम बच्चा अल्लाह से अहिड़नि बच्चनि खां पनाह में रखे सभिनी महबूब जे आशिक़नि खे पंहिंजे पीउ माउ खे धिका ॾेई घरनि मां पुट कढी छॾींदा आहिनि पर ख़ुदा जो कसम जेकी न्याणी आहे इहा महबूब जे सदके अल्लाह ख़ातून जन्नत जे सदके उन जे दिल में एॾो रहम आहे जॾहिं बाबे खे ॾिसंदी आहे त अखियुनि मां ॻोढ़ा वही जॾहिं बाबे खे ॾिसंदी आहे दुनिया जा दर्द सभु मुसारे बाबे खे चवंदी आहे बाबा ख़बर आहे त हीअ न्याणी तो सिर कुर्बान वो न्याणियूं बि पिन जन्नत माण्हू पुट पिनंदा आहिनि अमरा तुम्हारे तो न्याणा रखे जे मदीने वाले साईं को न्याणी पिनी आहे मां पुछां थो चवंदा आहिनि महमूद यार पुट खपनि मदीने वाले साईं खे छा हुयो मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पुश्त सामू आया असां सभिनी जी अम्मा खातून जन्नत सलामुल्लाह अलैहि जे खुदा जो कसम ज़िक्र सा दिलियूं रोशन थी पदियूं हुन मुझे महबूब जी पुश्त मुझे अम्मा खातून जन्नत में आई खुश नसीब हैं जिनके न्याणे उन्हें घबराइंदा न क्यों न्याणी होने से परेशान थींदा से अलाए छा थींदो अलाए दुखियूं हूंदियूं अलाए सुखियूं हूंदियूं बस रात जो सोमणी जी नमाज पढ़ी सलात पढ़ी चवंदो कर साईं मुझे न्याणे जी पारत थे जेको मदीने वारो साईं पंहिंजे उम्मत ते कख न सहंदो आहे उहो पंहिंजे उम्मत जे न्याणियुनि ते कख न सहंदो अथई समझ में अचे वो चौथा थकजी भी पिया न भी थकायो हाणे जेको न थको आहे कसम त अल्लाह जो ॾाढा भेल मदीने वारो मां ॾिसां केर नथो चवे तव्हां खां त वधीक हो नंढड़ियूं ॾाढा बि चवनि भेल तव्हां रहमत लिल आलमीन जी शाम ने किया रबो असां मीलाद ते आहे जेके महबूब जो न्याणियूं मीलाद कनि थियूं न उन्हनि ते महबूब जी शाम आहे ऐं ख़ुदा जो कसम मुंहिंजा आका जॾहिं पंहिंजी न्याणीअ सां प्यार करणु फरमाईंदा आहिनि ख़ुदा जो कसम उम्मत जी न्याणियुनि सां बि एॾो प्यार पंहिंजी उम्मत जी न्याणियुनि सां बि प्यार कंदा आहिनि ऐं सदको अञा मुंहिंजे महबूब जे इश्क तां जेको दिलनि में जाॻंदो आहे त ख़ुदा जो कसम सुम्हणु न ॾींदो सुम्हणु न ॾींदो वो असां सॼो महीनो जाॻंदा आहियूं कॾहिं निंड जो सोचो थक ज़रूरु थींदो आहे पर जॾहिं लबे के या रसूल अल्लाह जो नारो गूंजंदो आहे त असांजा थक लही वेंदा पुछो पाकिस्तान गोश्त स्क्वाड वारनि खां दादा थक आहियो जॾहिं न कोन थक पायो छो जे असांजे रगुनि में या रसूल अल्लाह जे नारे जो ज़ोर अची वियो सोना असां लख लख मुबारकूं पेश कयूं था ख़ुसूसन चाचे दोस्तनि खे ऐं उन जे सभिनी बच्चनि खे ऐं मुनवर खे जंहिं महफ़िल सजाई आहे महबूब मुस्तफा जो ज़िक्र करायो आहे असां त आहियूं मिड़ई नौकरी ॾियण वारा असां त आहियूं मिड़ई ग़ुलामी ॾियण वारा सरकार जी नौकरी ॾियण वारा अॼु हिकिड़ो मैसेज साईं आयो वक़्तु आयो जो ग्रुप आहे असांजो उन ते ॿ टे शैतान उथी पिया चवनि यार
महबूब जो जिक्र है जेके मिलाद दा मलाइन यानी हुदा कन साजी यानी साजो मिलादा खुदा जो कसम आशिक रसूल उठी जे ज़बान बंद कर मुला तुझे तो मिलाद छाजो अरे तू तो कल पैदा थो मिलाद तो मदीने वाले साईं जो क्या इन कायनात छोड़ को पैर वाला ताए गाल समझो नाई डाडा पेज मदीने वाला वो चवेंदो तो छाजेला जिला थुमलाई छाजेला तो खर्च करे ये पैसा गरीबन खे दे यो मिलाद गरीबन के खराए मां पुछा तो हिते लैंड क्रूजर में या पेचारो में केर आयो सही आजम साईं बाप पे कयो कदमन दे हथ सही जाकिर साईं केवला कदमन दे हथ मुखे बुधायो त लैंड क्रूजर में सही सा सही केड़ो आयो चाचा गुलाब वो बेचारे में आवा चढ़ी दे सावन जहाज को लथो आसावन ये सब पेरे पंख वाला गरीब त आहे जे महबूब जो नगर खाईदा मिलाद जो वरी चवे तो फतवा तो अड़े गरीबन खे है सचो मिलाद तो करे अड़े तुझे पेज बादशाही ना है बादशाही मदीने वाले साईं के गुलाम क़यामत दे जिस हवलदार हुंदा छलेना वाला केतरो छलीदा रोकना वाला केतरो रोकीदा जी रोकीदा तीए वधदा ये जेके ने शैतान जी पैदाशी शैतान जो तो आने के निकरो बाहर इनके के छलियो यो तो छेड़ो से डाडे आदम को हले तो ना ये छलीना बाबा मिलाद न कर अब मिलाद न बचो पैसो खर्च कर बरोबर केडी जरूरत ये गरीबन खे दियो कटरे पे दुआ कर इते मां पूछा तो गरीबन खाना आया तो तुजो पीर खाना आयो अरे बाबा असा गरीब ने के महबूब गुलाम असा ही खाना आया हूं ना तो तू फतवा भले हड़ असा छा चमता हूं जब तलक ये चांद तारे झिलमिलाते जाएंगे तब तलक जश्ने विलादत हम मनाते जाएंगे जब तलक ये चांद तारे मिलाते जाएंगे तब तलक जश्ने विलादत हम मनाते जाएंगे नूर वाला आया है नूर लेकर आया है सारे आलम में ये देखो कैसा नूर छाया है अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलाम हाथ मथे करे झूमी अस्सलातु वस्सलामु अलैका या अदा कैमरा वाला हाथ फेरा जो दिसो केड़ो सलाम नथो पड़े मदीने वाले साईं ने दिसो तो होडो आया हेडो दिसो तो होडो आया हेडो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह नूर वाला आया है नूर लेकर आया है सारे आलम में ये देखो कैसा नूर छाया है अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु माशाअल्लाह सही लाला इश्फाक से महबूब जी महफिल में मजो नहीं तो बाकी छा काथे के मलाखड़े ते क्रिकेट ते दोस्तन छा हो चलन माजो केर खटी दो अब केर खटी दो जी पाकिस्तान माजो को मिठाई खड़ी अचो क्रिकेट जो शौक त आहे न साईं पर हिन नंढन के बच्चन जे ज़हन में मदीने वाले साईं ने मीरा तो इश्क जागायो नथी निकरे भेड़ भूख लगी तो बुधायो डाठा इंशाअल्लाह महबूब जे जिक्र जो महबूब जी मोहब्बत इश्क जो यो जुनून जागायो भले हे फकीर मरी वजन सगिन में क़यामत ताईं महबूब जा नारा लगना समझ में गाल बोल के थदो पानी हलाया मथो के न कर वठी बर्फ जो पानी हलाया पो डाडा भेज कंदो मुके समझ गाल न थी अचे तो तहां जो नारो त केड़े कोठ भी कोन पहुतो
से लालो इशफाक सकिन मुआ या गहरे गोट हुजना खबर पई ना नारा लगन दा पे हाड़ी बाऊ यो गहरे गोट नारो कोन दो पहुंचे चाचा दोस्त अली ते मदीने की पहुंचो दो और इंदा बड़ा पिन दायो ना मदीने रे सही जे सरकार को पिन दे देखो पिन जी जरूरत न पौंदी गुलाम से ना सरकार को पिन दे देखो पिन जी जरूरत न पौंदी पर जे दुनिया वाले जे दर्द दी दे त धिक्का खाइंदे धिक्का अच महबूब मुस्तफा जे नूर हो पिन अशरफ बेड़ा पार थींदा इंशाअल्लाह बेड़ा पार थींदा इंशाअल्लाह इन जे करे जे तू जो को बियो साईं त तोखे मुबारक जे तू जो को बियो साईं त तोखे मुबारक रखी छड़ पांजो जे तू जो को बियो साईं त तोखे मुबारक पर असा जो कबीरे वारो साईं असा के मुबारक हथ मथा कर कर दीवानो ना खाओ अल्लाह से बड़ा पार करे जेके भी आया है अल्लाह से सबनी जे मथो करोड़ रहमत अता फरमाए मुस्तफा